नाज़रीन, सॼी दुनिया में खोड़ सारा स्टूपा मौजूद आहिनि, जंहिंमें ठुल मीर रकण स्टूपा बि हिकु आहे, जेको ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे शहर दौलतपुर खां कुझु किलोमीटरनि ते उत्तर साइड ते आहे। इस्लाम खां अॻु ॿुधमत मज़हब लाइ हीअ स्टूपा इबादतगाह हुई। इस्लाम खां तक़रीबन 1600 साल अॻु चंद्रगुप्त जे पोटे राजा अशोका ॾखिण एशिया में ॿुधमत मज़हब खे वधाइण लाइ 84,000 स्टूपा ठाहिण जो हुकुम ॾिनो हुयो। हीअ स्टूपा बि उन्हनि मंझां हिकु आहे। वधीक ॾिसूं था नवाब शामा SS न्यूज़ जे रिपोर्टर तालिब हुसैन रिंजी हिन रिपोर्ट में। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मां हिन वक़्तु मौजूदु आहियां मीर रुकन जेको स्टोपा ठहियलु आहे उस काज़ीअमंद खां 20 खां 15 किलोमीटर ओभर साइड ते आहे। हिन जी तारीख़ जेका आहे इस्लाम खां अॻु में ॿुधाए थी वञे त हिननि जो चवणु आहे त जेको किंग अशोक कुमार हुयो हिन पूरी दुनिया में 84,000 अहिड़ा स्टोपा ठाहिराया, जंहिंमां हीअ बि हिकु आहे। हीअ हिन वक़्तु बि पंहिंजी हालति में मौजूदु आहे। अचो त हितां जे जेके ॻोठाण जेका रवासी आहिनि ऐं जेके हिते कमु कंदा आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कयो, हिन जे तारीख़ जे हवाले सां हिन जो छा चवणु आहे। हीअ जेको स्तूप आहे इहो गौतम बुद्ध जी यादि में अशोक आज़म उनजो वज़ीर आज़म हो, उन खां पोइ उनजो मुरीद बि सम्झो, अक़ीदतमंद चओ, उन सॼी दुनिया जे अंदरि ठहिराया, जंहिंमें हीअ 3 असां वटि ठहियलु हुआ। मीरपुर में बि आहे, हिते बि आहे, जेकमाबाद में बि आहे, ऐं हिकिड़ो जेको मर्कज़ असांजो आहे मोहन जो दड़ो, उन ते जेको मथे वॾो ठहियलु आहे उहो बि अहिड़ी क़िस्म जो आहे, पर उहो थोरो साइज़ में नंढो आहे। बाक़ी हीअ जेको आहे पहिरीं कमु हिन जो हीअ 64-66 फुट मथे लंबाई आहे हिन जी, 105 फुट वेकिराई आहे हिन जी। ऐं हिन में कल्चर डिपार्टमेंट एॾो सुठो कमु करायो आहे जो मां कल्चर जो मुखालफ़ हूंदो हुउसि, पर हाणे मां हुनजो हिमायती आहियां। सबबु कहिड़ो आहे त 2018 खां पहिरीं कल्चर डिपार्टमेंट को कमु कोन कराईंदो हो। जॾहिं खां 2018 खां कल्चर डिपार्टमेंट सिंध खे मिलियो आहे हिन अख़्तियार, उन खां पोइ ॾाढो सुठो कमु थियो आहे। असीं बि हिस्ट्री जा शागिर्द आहियूं, 22 सालनि खां इन ते लिखण पढ़ण ते कमु कयूं था, त ॾाढो सुठो कमु करायो अथसि। ऐं हीअ कल्चर डिपार्टमेंट वारनि खे शाबाश आहे। हीअ ॿुध धर्म जो यादगार आहे ऐं हीअ इस्लाम खां 200-300 साल पहिरीं जो ठहियलु आहे। तॾहिं खां करे अॼु ताईं ज़िंदह सलामत बीठो आहे ऐं ख़तमु थी वञे हा जेकॾहिं हींअर कल्चर हथ न विझे हा हिन में, त 10 फुट ई सॼो अंदरां खाॼी वियो। हा, इहो क़दीमी ठहियलु ईअं ई ॾिठो आहे। खोड़ माण्हू अचनि था हिते जेकी हिनखे ॾिसण लाइ। हीअ त जेकी बि ॻोठाणा वेठल आहिनि कंहिं टाइम खां वठी जेकी बि अचनि था हिनखे ॾिसण लाइ। उन खां पोइ असांखे बि 3 साल थियो आहे, 3 सालनि मंझि हाणे जेको कमु शुरू करायो अथनि जेको हले पियो थो। बेसिकली हे बुद्धमत मज़हब जी हिकिड़ी इबादत गाह आहे जेका चंद्रगुप्त मौर्य जे पोटे किंग अशोक ठाहिराई हुई पंहिंजे दौर में, जेके उन पूरी दुनिया में हुकुम कयो हुयो त 84,000 स्टूपा ठाहिराया वञनि बुद्धमत जी इबादत गाह लाइ। हीअ बि हिकु स्टूपा उन्हनि मां आहे। हीअ हिकु सिंध जी हिकिड़ी यादगार ऐं तारीख़ी विरसो आहे जेको पंहिंजी अॼु बि ओरिजिनलिटी में बीठो मौजूदु आहे। प्लस में हिते मोहनजोदड़ो स्टूपा मौजूदु आहे, मीरपुर कासमी स्टूपा मौजूदु आहे, कुझु दादूमी स्टूपास मौजूदु आहिनि, पर उन्हनि जी ओरिजिनलिटी ऑलमोस्ट वञी चुकी आहे। उहो पंहिंजी तारीख़ मिसमार थी वई आहे, पर हिते हीअ जेको स्टूपा आहे पंहिंजी अॼु बि ओरिजिनलिटी में मौजूदु आहे। हितां जेके आयल आहे उन तव्हां ॻाल्हियूं ॿुधो, उन्हनि जो चवणु आहे त इस्लाम जे दौर खां हीउ तमामु पुराणो आहे, 200 साल अॻु जो पुराणो आहे ऐं पूरी दुनिया में 84,000 अहिड़ा स्टोपा ठहियल हुया। ऐं हिन जो को बि दरवाज़ो न आहे, सिर्फ़ु हिन जेके छित जे मथां दरवाज़ो आहे। हिन जी 66 फुट लंबाई आहे ऐं 105 फुट जेका हिन जी एराज़ी आहे। कैमरामैन फैदरन सां गॾु तालिब हुसैन SS न्यूज़ नवाब शाह।